अवांखे ॿुधायो त ब्रिगेडियर रिटायर्ड हारिस नवाज़ खे घरू ऐं इतलात वारो कलमदान ॾिनो वेंदो। ज़रियन चयो आहे त ईश्वर लाल खे आपाशी ऐं वर्क्स एंड सर्विसिस खातो ॾिनो वेंदो। मुबीन जुमानी खे मकानी इदारनि ऐं पब्लिक हेल्थ वारो कलमदान ॾिनो वेंदो। ज़रियन इहो बि चयो आहे त यूनिस डागा खे सनत महिनत ऐं अफ़रादी कुवत वारो कलमदान ॾिनो वेंदो। अवांखे अपडेट कयूं कराची खां त सिंध जी 10 रुकनी निगरान काबीना कसम खणी वरितो आहे। ब्रिगेडियर रिटायर्ड हारिस नवाज़ खे घरू ऐं इतलात वारो कलमदान ॾिनो वेंदो। डॉक्टर उमर सुमरो खे कानून वारो खातो ॾिनो वेंदो। ज़रियन चयो आहे। अवांखे अपडेट कयूं त सिंध जी 10 रुकनी निगरान काबीना कसम खणी वरितो आहे। ब्रिगेडियर रिटायर्ड हारिस नवाज़ खे घरू ऐं इतलात वारो कलमदान ॾिनो वेंदो। ज़रियन चयो आहे त ईश्वर लाल खे आबपाशी ऐं वर्क्स एंड सर्विसिस खातो ॾिनो वेंदो। इन हवाले सां हिकु भेरो ॿीहर लाइन ते मौजूद आहे कराची खां केटी न्यूज़ जो चीफ रिपोर्टर वहीद राजपर। जी वहीद, तफ़सीली जो जी सिंध जी 10 रुकनी निगरान काबीना गवर्नर हाउस में हलफ खणी वरितो आहे। ज़रियन जी इन हवाले सां दावा कई आहे त जेकी 10 रुकनी काबीना आहे उनमें कलमदान ॾिना वेंदा। उनमें ब्रिगेडियर रिटायर्ड हारिस नवाज़ खे घरू खातो ऐं इतलात वारो कलमदान ॾियण जो इम्कान आहे। ईश्वर लाल खे आबपाशी वर्क्स एंड सर्विसिस खातो ॾिनो वेंदो। मुबीन जुमानी खे मकानी इदारनि पब्लिक हेल्थ वारो कलमदान ॾिनो वेंदो। यूनिस डागा खे सनतुनि ऐं महिनत ऐं अफ़रादी कुवत वारो कलमदान ॾिनो वेंदो। अहिड़ी तरह डॉक्टर साद न्याज़ खे सेहत ऐं आबादी जी भलाई वारो खातो ॾिनो वेंदो। खुदाबख्श मरी खे तवानाई ऐं माइंस एंड मिनरल वारो खातो ॾिनो वेंदो। अहिड़ी तरह डॉक्टर उमर सुमरो खे कानून ऐं यूथ वेलफेयर वारो जो खातो आहे उहो ॾिनो वेंदो। इन हवाले सां जेके 10 रुकनी काबीना आहे अॼु बाज़ाब्ता तौर ते पंहिंजे उहिदे जो हलफ खणी वरितो आहे ऐं तक़रीब गवर्नर हाउस में थी। ऐं ज़रियन दावा कई आहे त ब्रिगेडियर हारिस नवाज़ खे घरू खातो ऐं इतलात वारो खातो ॾिनो वेंदो ऐं 10 रुकनी काबीना खे जे कलमदान ॾियण जे सिलसिले में सर्विसिस जनरल एडमिनिस्ट्रेशन एंड कोऑर्डिनेशन खाते तरफ़ां मसौदो तयारु कयो वियो आहे जेको निगरान वॾे वज़ीर जी मंज़ूरी खां पोइ बाज़ाब्ता तौर ते इन जो नोटिफिकेशन पिणु जारी कयो वेंदो। वॾी महिरबानी अपडेट करण लाइ वहीद राजपर।